दरियाउनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते सॼे सिंध जियां ठटे वेझो सिंधु दरिया जे आख़िरी पुल दुले दरिया खान ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी इल्मी ऐं साझाबंद दुरियुनि पारां सॼो ॾींहुं एहतियाजी मुज़ाहरा करे सिंधु दरिया जे पाणी ते दाड़े ऐं 6 नवनि केनालनि करण ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो वियो। हर हंधि सिंधु ते दाड़ा नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर जा नारा गूंजंदा रहिया। अवामी पोरियत तहरीक जे मरकज़ी सदर GN खोसो ऐं जनरल सेक्रेटरी डॉक्टर मारवी परीजो जी अॻवानी में मकड़ी खां रैली करी वई, जेका मकड़ी खां पैदल मार्च करे दोला दरिया खान पुल ते पहुती, जिते दरिया खे भेटा ॾिनी वई। अवामी तहरीक पारां मरकज़ी नायब सदर नूरामंद कात्यार, अलीमामंद परवेज़, रज़ाक चांडियो, कादिर रांटो जी अॻवानी में दोले दरिया खान पुल ते रैली कढी वई ऐं केनाल, कारपोरेट फार्मिंग ऐं पाणी कोट ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। रैली में सवें औरतनि, ॿारनि ऐं नौजवाननि दरिया खे गुलनि जी भेटा पेश कई। रैली में शामिल मुज़ाहिरीन दोले दरिया खान पुल ते धरणो हणी वेही रहिया, जिते क़ौमी गीतनि ते टेबलो पेश कया विया। मुज़ाहिरे खे अवामी तहरीक जे मरकज़ी ऐं ज़िले क़यादत ख़िताब कंदे चयो त सिंधु जे पाणी ते दाड़ो हयो पियो वञे, सिंध खे बड़वांग करण जी साज़िश थी रही आहे, पर सिंधी माण्हू पंहिंजे दरिया जे पाणी जो हिकु फुड़ो बि कंहिंखे चोरण न ॾींदा। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां सैयद जलाल शाह, नाथो बुरोई, हैदर शोरे, राजू कुरैशी जी अॻवानी में मकड़ी खां रैली कढी वई। दोले दरिया खान पुल ते सख़्तु एहतिजाज कयो वियो। इन्ही मौक़े ते दरिया खे बचाइण ऐं केनालनि ख़िलाफ़ जदोजहद जो अज़म बरजायो वियो। ठटे बार एसोसिएशन पारां एजाज शाह, सदाम अब्बासी, इरफात कुरैशी जी अॻवानी में सेशन कोट ठट्टो खां एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। वकीलनि केनालनि अॾण जी सख़्तु मुखालफ़त कंदे चयो त केनालनि ख़िलाफ़ सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे। गैर कानूनी, गैर इख़लाक़ी फ़ैसिले ख़िलाफ़ हर मैदान ते पाण मल्हाइबो। तहरीक इंसाफ़ पारां ठटे शहर में ईदी सेंटर खां रक्षा स्टॉप ताईं एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। उन मौक़े ते अमजद शाह, होशू अब्बासी ऐं ॿियनि चयो त केनालनि जो मंसूबो कालाबाग डैम खां बि वधीक ख़तरनाक आहे, अहिड़े मंसूबे खे नथा मञूं। उन्हनि चयो त पीपल्स पार्टी केनालनि ख़िलाफ़ मुनाफ़क़त ऐं ॿिटी पॉलिसी रखे थी, खेसि सिंध जे माण्हुनि सां गॾु बीहणो पवंदो। ॿी सूरत में उहे तारीख़ जा मयारी थींदा। क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान यासिर जाखुर जी अॻवानी में पिणु रैली कढी वई ऐं सिंधु दरिया खे भेटा पेश कई वई, जॾहिं त GDA जे शाहनवाज़ बुरोई पारां पिणु एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। फार्मा एसोसिएशन पारां मुख़्तलिफ़ समाजी दुरियुनि पारां पिणु दारदार एहतिजाज कया विया। वही केर हाल मकड़ी में नूरी फाउंडेशन पारां मुज़ाकरो ऐं एहतिजाज कयो वियो, जंहिंखे यास्मीन शाह, महराज शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे केनाल रिथाउनि खे सिंध दुश्मन, माहौल दुश्मन रिथा करार ॾिनो। कैमरामैन अली गौर कबरानी सां गॾु रमज़ान मेमन, पाक डिजिटल ठट्टो। सिंधु ते दाड़ो, पाणी ते दाड़ो, सिंधु ते दाड़ो।